अस्सलाम वालेकुम। कुछ बॉक्सेस मां डेकोरेट करे तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। कुछ बॉक्सेस में आपके साथ शेयर कर चुकी हूँ डेकोरेट करके। और आज ये छोटा सा एक बॉक्स है, मेरे हाथ से आप अंदाज़ा लगा सकते कि ये तकरीबन 7-8 इंच चौड़ा है। ये सेम यही आप इससे अंदाज़ा करें। इस छोटे से बॉक्स को मैं डेकोरेट करती हूँ कपड़े के साथ, और आप देखेंगे कि इसमें से इस वक्त जो इसकी शक्ल है, तो बाद में इसकी शक्ल कितनी खूबसूरत सी निकल के आती है और ये कितनी एक यूज़फुल चीज़ बनेगी। ठीक है, तो जॾहिं ही तव्हांजे साम्हूं ठही वेंदो, तव्हां ॾिसंदो त हीअ हिकिड़ी केतिरी काराइती शइ, केतिरी कम जी शइ आहे। हिकिड़ो आम दॿो ऐं जेके असां आराम सां उछलाए सघूं था। जेका बि शइ असां हिन में घुराई हुअसीं त उहा निकिरी वई। उन खां पोइ दॿो त कंहिं कम जो न आहे, पर मूं पोइ बि हिन खे रखियो आहे। ऐं हिन साइज़ जा बॉक्सिस ठाहे अगरि तव्हां पंहिंजे कबट में रखो त तव्हांखे इलाही सहूलियत थी वेंदी। हाणे सभिनी खां पहिरियों मूं हे कपिड़ो खयो आहे हिकिड़ो डॉट्स वारो, पर तव्हां ॾिसो हिन में मूं जोड़ विधो आहे। ये मैंने एक पीस लिया है, ये मुझे अच्छा लग रहा था, लेकिन मैंने इसमें जोड़ डाला है। और जोड़ में आप देखिए रंग में फ़र्क है, ये ऑफ वाइट है या थोड़ा सा डल है, ये ब्राइट है। जोड़ इसलिए डाला है कि मेरे पास कपड़ा कम था और मुझे ये डिज़ाइन, ये कलर्स जो थे वो पसंद थे। ठीक है, ॻंढ इन लाइ विधो आहे त मूंखे हीअ डिज़ाइन वणे पियो, हीअ कलर्स मूंखे वणनि पिया, मां इहो ई हिन जे मथां हणणु पई चाहियां। ठीकु आहे, त इहो इन मां बि तव्हां आइडिया करे सघो था त ज़रूरी न आहे त कपिड़ो जेको आहे हिकिड़ो सिंगल पीस हुजे। हाणे हीअ कपिड़ो असां एतिरो खणंदासीं जेको हिन खे ॿाहिरां बि कवर करे ऐं हिन खे अंदरां बि कवर करे। ये देखिए, अंदर बाहर दोनों से ये कवर होना चाहिए। और इसका जो चारों तरफ से ये इतना हो कि इस पूरे बॉक्स को कवर कर ले। यहाँ से इसकी सिलाई आएगी बाद में। ठीकु आहे, त तव्हां ॾिसो त हीअ एतिरो खणणो आहे जेको हिन खे चौधारी बि कवर करे ऐं हिन जे ॿाहिरां बि हिन खे कवर करे, हिन जे अंदरां बि हिन खे कवर करे। त मूं छा कयो आहे, सिलाई करे छॾी आहे मूं हिन जी। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो हाणे त असां जॾहिं हिन खे हणंदासीं, हिन जे चौधारी सभिनी खां पहिरियों हीअ पीस जेको मां मापे कटे चुकी आहियां, उन खे असां कयूं था चइनि हिस्सनि में तह। इसको 4 हिस्सों में हम फोल्ड करते हैं। इसके बाहर हम लगाएंगे पॉकेट्स। अब ये जोड़ वाला हिस्सा ये अंदर जाएगा, यहाँ से भी ये, इसको चलें आधा आधा कर लेते हैं। ठीक है ना, कि पूरो था क्यों अधद। ये पहले हमने इसको 4 तहें बनाई हैं। ठीक है, हिन में पहिरियों असां 4 तह कया आहिनि, उन खां पोइ असां हिन खे डबल था कयूं, छो त हीअ अधु अंदर वेंदो अधु ॿाहिरि वेंदो। अब जो है बाहर की तरफ हम इसमें लगाएंगे पॉकेट्स। ठीक है, ही खीसा जेके आहिनि मां सिबी, ये पॉकेट्स बनाए हैं मैंने। इनकी जो है वो सिरे मैंने मोड़ लिए हैं ऊपर से जो होंगे, और मैंने इन पे लेस भी लगा ली है। ठीक है, ही चइनि पासनि ते 4 पॉकेट्स हणंदमि। ॿ जेके आहिनि थोड़ा मां जेके शैलो ठाहिया आहिनि, ॿ डीप ठाहिया आहिनि। ठीकु आहे, सो ही जेके आहिनि पॉकेट्स हिन ते लॻंदा। त हाणे असां हिन खे ही पासो वेंदो अंदर, ये जो जोड़ वाला और थोड़ा सा जो डल पार्ट है वो मैं इसको अंदर की तरफ करूँगी, तो बाहर का साइड है ये। और इस पे भी हम इन दोनों का किनारा मोड़ेंगे बाद में, अंदर से भी बाहर से भी, ताकि इसके धागे न निकले। ऐं हाणे जॾहिं असां हिन ते हणंदासीं ही, त एतिरो सोचे सम्झी हणंदासीं त हिन में असांखे हेठां जेको आहे किनारो भी मोड़नो आहे। इस तरह रखेंगे कि यहाँ से हमें किनारा भी मोड़ना है, तो इसको हम पूरे सेंटर में पिनअप कर देंगे। ये पिन्स है मेरे पास, और ये देखिएगा कि एक तह में इसको पिनअप करना है। ठीक है, पिनूं हणी था छॾियूं हिन ते, त जीअं ही असांजो हेठि मथे न थिए ऐं असांखे हिन जी प्रॉपर जाइ जेका है उहा याद हुजे, इन शइ जो ख्याल रखणो आहे। ठीक है, ये तो हो गया एक तरफ से। अब इसको पलट लेते हैं यहाँ से। ठीक है, ये एक शैलो एक डीप इस तरह में लगा रही हूँ। अच्छा, ये देखें कि यहाँ तक आ रहा है, तो ये जब हम इसको लगाएंगे तो ये अंदर की तरफ भी तो मुड़ेगा। ठीक है, अंदरे पासे भी मुड़ंदो है, थोड़ो डीप पॉकेट आहे, तंहिंजे करे इहो को टेंशन खणण जी ज़रूरत न आहे। ठीक है, हिन खे भली तव्हां पूरे सेंटर ते रखी ऐं पिन्स हणो। अहिड़ी तरह सां असां हिन में, अच्छा हू नंढो हुयो पॉकेट, मां हुन में जेका आहे हिकिड़ी हिकिड़ी पिन हई, ॿ पिन्स हयूं। हिन में असां हणूं था 4 पिन्स, त जीअं ही असांजो चङी तरह सां फिक्स थी वञे। ये फोल्ड मैंने इसलिए किया है कि इसका आप सेंटर का अंदाज़ा कर सकेंगे आराम से। ठीक है, हिन खे मूं इन करे वेढ़ियो आहे 4 तहनि में, त जीअं तव्हां हिन जे सेंटर जो अंदाज़ो करे सघो। हे थी वियो, ये देखिए। अब ये इस तरफ भी हमने पॉकेट लगाया, इस तरफ। अब इसको हम पलटते, पलट के फिर दूसरी तरफ से फोल्ड करते हैं ऐसे। ये देखिए, ठीक है। सो वरी हिन ते बि असां 2 पॉकेट्स हणूं था। हिकिड़ो ही शैलो आहे, हिन खे पूरे सेंटर में, ऐं ही जो बिल्कुलु हिन जे इक्वल थो अचे, त हिन जा किनारा बि मुड़ंदा।
ठीक है। ये जो आप देख रहे हैं कि बिल्कुल ये तो बराबर आ रहा है इसके, लेकिन ये जब हम सिलाई करेंगे तो दोनों तरफ से किनारे भी इसके मुड़ेंगे तो ये सेंटर पे खुद ब खुद आ जाएगा। सही है। लेस मूं ब्लू खइया लाइट ब्लू छो त हिन में थोड़ा ब्लू जा शेड हुआ तो मुखे या बेहतर पई लगी। तो अब इसको हम इसके साथ पिनअप कर लेते हैं। हेठ मथे वो तानी मर्जी है तो तव्हां हिनखे कीअं था हणो, अपने हिसाब से आप इसको ऊपर नीचे करके लगा सकते हैं, लेकिन जो बड़े जो डीप पॉकेट्स हैं उसको तो फिर प्रॉपर जगह पे ही लगाना है, कहीं और नहीं लगा सकते। ये हो गया। अब इसको पलट के दूसरी साइड पे आते हैं। अहिड़ी तरह सां हिन में असां ये चारई जेके पॉकेट्स आहिनि ये हणी पूरा कंदासीं। अब इसको मैं खोल लेती हूँ क्योंकि हमें अब अंदाज़ा आपको भी हो गया होगा कि इसको कहाँ लगाना है। ठीक है। सो ही चारई हिन ते पॉकेट्स हणण खां पोइ असां हिननि जी कंदासीं सिलाई। ऐं पोइ इहो खोले मां तव्हांखे ॾेखारींदमि त सिलाई करण खां पोइ ही पॉकेट्स जेके तव्हांजा कीअं नज़र ईंदा, ये दिखने में कैसे होंगे, दिखेंगे कैसे। ठीक है। ये तो हो गया इसका अंदर और बाहर का हिस्सा। हाँ ॾिसो त हिकिड़ो ही पीस मूं खयो आहे हिन जे साइज़ जो। ये एक पीस मैंने इसके साइज़ का लिया है और उसको मैंने ऐसे ही सिंगल सिंगल किनारा इसका मोड़ लिया है। ठीक है। ही असां हणंदासीं हिन जे सेंटर में अंदर। ही ग्लू आहे मूं वटि क्राफ्ट जी, काई भी ग्लू इस्तेमालु करे सघो था छो त हीअ असांखे चिंबड़ाइणो आहे ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त काई मज़बूत ग्लू हुजे। ही कपिड़ो तरे में हिन मां असांखे कढणो कोन्हे, ही हिन में लॻल ई हूंदो। ठीक है। ज़रा सी बीच में ग्लू लगाएं, किनारों पे लगाएं ज़्यादातर, और इस पीस को इसके अंदर फिक्स कर दें। हिन पीस के कपड़े जेके असां हिन जे अंदर बिल्कुल फिक्स कयूं था सेंटर में, पूरा सेंटर। ठीक है। ये हो गया। इसको छोड़ देंगे हम यहाँ। अच्छा, इसको रखते हैं, ये थोड़ी देर में सेट हो जाएगा, चिपक जाएगा। अच्छा, इस कपड़े को जिसको हमने 4 तहों में फोल्ड किया था, इसको हम खोल के देखते हैं कि देखने में कैसा लग रहा है। ये देखिए, ये ऐसा लग रहा है। एक बड़ी पॉकेट है, एक छोटी पॉकेट है, फिर एक बड़ी पॉकेट है, फिर एक छोटी पॉकेट है। ठीक है। तो सबसे पहले मैं इन पॉकेट्स की सिलाई कर लेती हूँ। इनको मैं यहाँ से भी मोड़ूंगी। ठीक है। हेठां भी इन्हनि खे मोड़ींदमि, पासनि खां भी मोड़ींदमि। तो ये सीने के बाद मैं इसको आपके साथ शेयर करती हूँ। ये ॾिसो हिन जे मथां ही सब खीसा मां सिबी आई हैं। सारी जो पॉकेट्स हैं वो मैंने इसके ऊपर सी ली हैं और पिन्स मैंने हटा दी हैं। और जहाँ जहाँ पे जहाँ से हम शुरू कर रहे हैं पॉकेट को सीना, यहाँ पे भी आप देखिए मैंने 3-3 सिलाइयाँ लगाई हैं, यहाँ पे भी 3-3 सिलाइयाँ। ठीक है। हिते मूं 3-3 दफ़ा ट्रोपो ॾिनो आहे छो त असां जॾहिं हिन में कुझु विझंदासीं कढंदासीं त न त ही बार बार इस्तेमाल सां सिलाई खुली वेंदी। तो इसको यूज़ करने से सिलाई जो है वो बार बार खुल जाएगी, इसलिए मैंने इसको अच्छी तरह से सिक्योर कर दिया है। अब इसको हम उल्टी तरफ से डबल सिलाई कर लेंगे। ठीक है। इसको मैं जोड़ लेती हूँ। है ना, जो मां पूरा ही साइड गंढे थी वना, यहाँ पे हम करेंगे सिलाई और फिर इसके ऊपर भी मैं सिलाई करूँगी। ये करने के बाद मैं आपके साथ शेयर करती हूँ इसको। इसको ये सिलाई मूं करे छड़िया। इसको पलटते हैं अभी, और इस जोड़ के ऊपर भी मैंने सिलाई कर ली है। ठीक है। ये गंढ गंढण खां पोइ मां हिन जे मथां भी सिलाई कई आहे। इनके पूरो उथलायूं था। और अब हमें क्या करना है कि इसके सिरे जो हैं दोनों तरफ से इसको मोड़ेंगे। ठीक है। हिन पासे भी मां हिन जी सनड़ी ओटी वराईंदमि ऐं हिन पासे भी जेको मां हिन जी सनड़ी हिकिड़ी ओटी वराईंदमि। दोनों जो किनारे खुले हुए हैं इनको हम सी लेंगे ताकि ये बाद में खुले नहीं और इनके धागे नहीं लटके। ॾिसो ही सिबजी वियो। हिन जा किनारा मां मोड़े वरिता आहिनि, तव्हां सिलाई ॾिसी सघो था, हिन में थियल आहे। सो हाणे ही असांजो कवर आहे रेडी। हिन खे असां हिन बॉक्स से चाढ़ींदासीं। ठीक है। सो हिन बॉक्स के रखूँ था विच में। बॉक्स को हम इस तरह रखेंगे कि जो जेबें हैं, जो पॉकेट्स हैं, वो इसके साइड्स पे अच्छी तरह से पूरे आ जाए। ठीक है। हिन खे असां चाढ़ियूं था मथे। हिकिड़ो तमामु यूज़फुल बॉक्स आहे ऐं कपिड़े चाढ़ण जो फ़ाइदो इहो आहे त इन सां हिकिड़ो त बॉक्स मज़बूत थींदो आहे, ॿियो इहो आहे त कपिड़ो जेको आहे मैनेज करणु आसान आहे। कागज़ फाटी सघे थो, कपिड़ो न फाटंदो। हाणे ही ॾिसो, ही कवर चाढ़ण खां पोइ असांखे बिल्कुलु हिन सां लेवल ते रखणो आहे। इसके नीचे हमें इसको न मोड़ना है, न चिपकाना है, कुछ भी नहीं करना। ठीक है। ये इसके लेवल तक रखना है। और ये देखें कि पॉकेट्स इसके चारों तरफ आ रही हैं। बाकी कपड़े को हम कर लेंगे अंदर। ठीक है। बाकी कपड़े के असां अंदर करे छॾींदासीं। ऐं तव्हां ॾिसो त हिकिड़ो ही डीप पॉकेट आहे।
ठीक है। इन पासे ना ही एकड़ो शैलो पॉकेट है, इन पासे खां है, इन खां भी है, और ये थोड़ा सा साइड पे लग गया है, कोई मसला नहीं, इससे फ़र्क नहीं पड़ता। अगर आपके पास लेस ज़्यादा हो तो आप इसके नीचे भी लगा सकते हैं और इसके ऊपर वाले किनारे पे भी। अब हम इसका यूज़ क्या करेंगे, इसमें रखेंगे क्या? और मिसाल के तौर ते जेकॾहिं मां हिन खे पंहिंजो सिलाई जो दॿो ठाहियां त हिन में ही मुंहिंजा मोती आहिनि, इहे थी विझां मां हिन में, कुझु हिन में बटण आहिनि थोरा, उहे थी रखां, ही आहिनि मोती, ये विझां थी, या नंढड़ी शीशी आहे, मां हिन खे ॿाहिरि विझी थी छॾियां, ठीकु आहे। अहिड़ी तरह सां ही सुयूं आहिनि, सुयुनि खे हिते था विझूं, ऐं हिन पासे ॾिसो, ऐं जेकॾहिं ही आहे पिन्स आहिनि, असां पिन्स खे हिन में विझी छॾियूं, ऐं ही ॿिया बटण आहिनि, ऐं उन सां गॾु ही बि हिकिड़ा बटण ऐं सुयूं धागा आहिनि, हिन में टेप आहे उहा विझूं था, ऐं हिन में जीअं मिसाल जे तौर ते मुंहिंजा सितारा आहिनि, हिन में कुझु उहे सितारनि जी दॿी मां हिन में रखी सघां थी, ऐं सेफ्टी पिन्स आहिनि, फ्रेम आहे, ही बटण आहे, ठीकु आहे। जीअं ही बटण आहिनि, इहे बि असां, पर जेकॾहिं अहिड़े टाइप जूं शयूं हुजनि बटण वग़ैरह, असां हिननि जे ॿाहिरिनि खाननि में विझी सघूं था। हीअ कैंची आहे नंढड़ी, इन खे असां ॿाहिरि खाने में विझी सघूं था, ऐं ही बटणनि जो हिकिड़ो रीलनि जो दॿो आहे, ठीकु आहे। ही रील आहिनि, इहे हिन जे अंदरि रखिजनि, लास्टिक आहे, या हिन में रखिजे, फ्रेम आहे मुंहिंजो नंढिड़ो एम्ब्रॉयडरी जो, इहे रखिजे। त ईअं असां अहिड़े क़िस्म जा बॉक्सिस अगरि ठाहियूं त असां हिननि खे स्टेशनरी लाइ बि यूज़ करे सघूं था। असां हिननि खे जेको आहे, जेकॾहिं कंहिंजूं इलाही सारियूं घर में मेडिसन हुजनि, जीअं वॾी उमिरि जा माण्हू हूंदा आहिनि, काफ़ी दवाऊं हूंदियूं आहिनि, या तव्हां हिन खे मेडिसन बॉक्स बि ठाहे सघो था सभिनी जे लाइ। हिन खे तव्हां फर्स्ट एड बॉक्स बि ठाहे सघो था, त हिन में बैंडेजिस वग़ैरह, कैंची, टेप, जेका बि शयूं खपंदियूं आहिनि उहे रखी सघो था। थर्मामीटर आहे, टैबलेट्स आहिनि, हिन जे अंदरि जेको आहे कॉटन पई हुजे, बैंडेजिस हुजनि, ऐं मुख़्तलिफ़ जेके दवाऊं ज़ख़म साफ़ु करण जूं हूंदियूं आहिनि, कहिड़े बि तरह सां तव्हां हिननि जो इस्तेमालु करे सघो था। सो मूंखे उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजो ही अॼु जो वीडियो वणियो हूंदो। आपको अगर ये आज का वीडियो पसंद आया हो तो ज़रूर मेरे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। इंशाल्लाह ज़िंदगी रही तो मुस्तक़बिल में ऐसा और बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करने वाली हूँ। ऐं अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, ऐं पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे वक़्त खे ज़ाया न कयो कॾहिं बि। सो इंशाल्लाह वरी कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वही।